सलाम अलैकुम दोस्तों, तवा ॾिसी रहिया आहियो रईस अहमद फेसबुक पेज। इनके फॉलो कजो, लाइक कजो। हाणे असां सऊदी अरब में आहियूं, लखनि जी गाॾीअ में ऑटोमेटिक जे गाॾीअ जो सिस्टम ॾेखारियांव तव्हांजो दिमाग़ कमु न कंदो। लखनि जी गाॾी में वेठा आहियूं। इहो जेको अमरा नज़र तो अचे न, जो कच्छ में गोॾ पियो अथसि, इहो बि फेसबुक मोनेटाइज कराइण आयो आहे इंशाल्लाह इंशाल्लाह। हाँ, इहो गाजी शाह ते प्लाट वरतो आहे। गाजी शाह जे मेले में कदड़नि के मसवाड़ ते प्लाट ॾींदो आहे, ॿियो कंहिंखे न ॾींदो आहे। सो हिन जो फ़िलहाल चए थो त माना नालो ॾिसो मुंहिंजे वीलॉग्स जो। मां चयो त मां भई ज़ुल्फी वीलॉग्स। हाँ, ये असांजो रईस अहमद आहे, भाऊ कंडियारे जो आहे। हिन जो जेको पेज ते तव्हां ॾिसी रहिया आहियो, ॾिसो मज़ा वठो इंशाल्लाह। इंशाल्लाह ताला अदे के जीअं ई मोनेटाइजेशन टूल मिलंदो त पोइ अदे के सेटअप करे ॾींदासीं। हाँ, महिरबानी ज़ुल्फी, लख लाइक मामा। महिरबानी।